नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गड अवां जो मेज़बान जुल्फ़कार ख़ासकेली शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में असां जेके शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में जेके तालुका आहिनि या जेके शहर आहिनि उन्हनि में कोशिशि कंदा आहियूं त उते जेकी मुबैन आहे करप्शन आहे या गुज़िरियल जेके 5 साल चूंडियल नुमाइंदा मुंतखब थी विया उन्हनि खे बाक़ी 5-8 महीननि खां पोइ उहा इलेक्शन अचण वारी आहे त उन्हनि 5 सालनि में उन्हनि जेके चूंडियल नुमाइंदा हुआ या जेके उन जा कामोरा हुआ मुक़ररु थियल ऑफिसरनि उन्हनि शहरनि में कहिड़ी तरक़ी कई उन हवाले सां असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे उहो कड़ो सचु ॾेखारियूं त सिंध जो हर शहर तबाहीअ जे किनारे ते पहुतल आहे। करप्शन नासूर बणिजी वई आहे। जेके चूंडियल नुमाइंदा तोड़े करप्ट कामोरा आहिनि उन्हें मिली भगत करे नवाब शाह शहर तोड़े शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे शहरनि खे गंदगीअ जो ढेर ठाहे छॾियो आहे। अॼु असां जेको प्रोग्राम कंदासीं उहो दौड़ जेको ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो आम तालुको आहे, वॾे में वॾो तालुको आहे। दौड़ शहर जेकी टाउन कमेटी आहे उहा बि केतिरनि ई मसइलनि जो शिकार आहे। उते जेकी अस्पताल आहे उहा गैर बणियल आहे, तइलीम तबाह आहे, बदअमनी उरूज ते आहे, मंशियात जो नशो तमामु घणो आहे, डेवलपमेंट न आहे। मख़सूस इलाइक़नि में जेको आहे सो डेवलपमेंट थिए थी जॾहिं त तरक़ियाती कमनि जे लाइ आयल पैसा उहे हड़प थी वञनि था। केरु पुछण वारो कोन्हे को। सभु जेके आहिनि हिकु पिच ते आहिनि। एंटी करप्शन सिर्फ़ु मंथली वठण में पूरी आहे। कंहिं बि इदारे जी जेकी असां जेकी करप्शन करे थी उनखे रोकण बजाए उते मंथली वधाई थी वञे। अहिड़ी रीति सेकंड तालुको ऐं सेकंड टाउन कमेटी बि जेको आहे सो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। अॼु असां कोशिशि कंदासीं त असांजा जेके उते रिपोर्टर्स मौजूदु आहिनि उहे दौड़ ऐं सेकंड टाउन कमेटी में जेकी गुज़िरियल 5 ऐं 15 सालनि खां वठी तबाही ऐं बर्बादी थी आहे उते जा जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि उहे साफ़ पीअण जे पाणीअ लाइ वाझाए रहिया आहिनि। उते जेके सफ़ाई सुथराई जो त कॉन्सेप्ट ई नज़र नथो अचे। तइलीम तबाह आहे, सिहत तबाह आहे, बदअमनी उरूज ते आहे, नशो तमामु घणो आहे। त उन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त असांखे वीडियो लिंक ते असांजा रिपोर्टर्स जॉइन कनि ऐं जेकी हक़ीक़ी आईनो आहे ॿिन्ही शहरनि जो, ॿिन्ही टाउन कमेटी जो, सकरन ऐं दौड़ जो, उहो अवाम जे आॾो बि रखनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे आॾो बि रखनि, सिंध हुकूमत जे आॾो बि रखनि त सिंध हुकूमत ॾिसे त हुननि जे नुमाइंदनि कहिड़ी तबाही कई आहे इन्हनि शहरनि। जी ज़ुल्फ़कार अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼे सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गुज़िरियल 15 सालनि खां हुकूमत हली रही आहे। पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं दौड़ शहर में बुनियादी सहूलियतुनि जे अणहूंद सां गॾोगॾु हिन वक़्तु जेको आहे 2018 खां वठी 2023 जो जेको टेन्यूअर आहे इन में जेको आहे हितां दौड़ तालुके मां जेको आहे अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी MNO बणियो आहे, जंहिंखे 1 लख खां मथे आवाम जेको आहे वोट ॾेई करे हितां चूंडिया उनखे क़ौमी मेंबर ठाहियो आहे। अहिड़ी तरह हितां जेको आहे सूबाई असेंबली जेका MPA बणी आहे उहा संदसि जी भेण डॉक्टर अज़रा फज़ल पेचू, जंहिंखे हितां जी आवाम 54,000 खां मथे वोट खणी करे उनखे MPA बणाई। पर उन सां गॾोगॾु हिन वक़्तु डॉक्टर अज़रा फज़ल पेचू सूबाई वज़ीर सिहत आहे। पहिरें ॾींहं खां वठी हितां जे दौड़ शहर ऐं दौड़ तालुके जे आवाम जो हिकु ई मुतालबो रहियो आहे सूबाई वज़ीर सिहत खां त हू जॾहिं खां दौड़ शहर जो ही जेको रूरल हेल्थ सेंटर आहे इनखे तालुके जो दर्जो ॾिनो वञे, जंहिंखां पहिरें ॾींहं खां हितां दौड़ शहर वासियुनि जो इहो मुतालबो रहियो आहे। पर बदकिस्मती सां चइजे 5 साल पूरा थियण वारा आहिनि, पर हिन वक़्त ताईं सूबाई वज़ीर सिहत पंहिंजे हेड क्वार्टर जे दौड़ जे हिन अस्पताल खे तालुके जो दर्जो ॾियण में हिन वक़्त ताईं जेका आहे ज़ाहिरी तौरु कामयाबी उनखे न मिली आहे। मुसलसल डॉक्टर अज़रा फज़ल पेचू पारां दौड़ शहर में दौरान जेका आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल उनजी थींदी रही आहे। हुन हमेशह वाइदो ॾिनो आहे, वाइदो कयो आहे त हिते दौड़ तालुके खे जेको आहे अस्पताल जो दर्जो ॾिनो वेंदो, पर 5 साल गुज़री चुका आहिनि, अञा ताईं इन अस्पताल खे तालुके जो दर्जो न ॾिनो वियो आहे। उन सां गॾोगॾु अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त दौड़ शहर में सन 70 खां वठी जेको आहे वाटर सप्लाई जो जेको लाइनूं विछायूं वियूं आहिनि उहे हिन वक़्तु नाकारा बणियल आहिनि, छाकाणि त हिन वक़्तु दौड़ शहर जी पॉपुलेशन उहा तमामु इंतिहाई तेज़ी सां वधी वई आहे। हिन वक़्तु जेका आबादी आहे लॻभॻि 30 खां 35,000 घरनि ते मुश्तमिल आहे, पर उन बावजूदि सन 70 में जेके वाटर सप्लाई जा लाइनूं विछायूं वियूं आहिनि उहे जेके आहिनि हिन वक़्तु नाकारा सां गॾोगॾु उहे नाकाफ़ी आहिनि हितां जे शहर जा। ऐं ड्रेनेज जी जेके सूरत हाल आहे उहे साॻी सूरत हाल आहे। ड्रेनेज जा जेके लाइनूं उहे बि मुकमल तौरु नाकारा थी विया आहिनि, छाकाणि त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोडनि ऐं रस्तनि ते गटरनि जो पाणी उथली पवे थो। टाउन इंतिज़ाम सां असांजो राब्तो थिए थो, उनजो इहो ई चवणु हूंदो आहे त हीअ जेके लाइनूं आहिनि उहे मुकमल तौर ते नाकारा आहिनि ऐं हुननि
पंहिंजे आला ऑफिसरनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर जे दौरे दौरान हुन इहा ॻाल्हि कई आहे। 14 साल ही 15 साल दौर में पीपल्स पार्टी जे में तालका दौड़ पीपल्स पार्टी जो किलो सॼंदड़ आहे। उन खां पोइ हितां कई दफ़ा जेका आहे क्लीन सूप बलदियाती इलेक्शन हुजे चाहे जेका सूबाई क़ौमी हुजे, पर अफ़सोस सां चवणो थो पए हिते जेका क़ौमी ऐं सूबाई तक जो जेको आहे सो जेके अॻवान आहिनि उहो सदर आसिफ अली ज़रदारी, मैडम अज़रा फज़ल पेचियो जेको हींअर हेल्थ मिनिस्टर आहे, यकीनन उन्हनि जो आबाई हल्को आहे, पर पॉपुलेशन वधीक हुजण जे करे दौड़ जी खस्ता हाल आहे। तव्हां यकीनन जेका आहे दौड़ जे जेकॾहिं ड्रेनेज निज़ाम ॾिसंदो उहा नाकारा थी वई आहे। 1970 खां उहा जेका लाइनूं विछायूं वयूं उहे जेके आहिनि हेठि थी वियूं आहिनि, उहे डैमेज थी वियूं आहिनि। अॼु उहे इलाइक़ा पाणी में बुॾल आहिनि। गटर नालियुनि जो पाणी महलनि में जेका आहे रोड रस्तनि ते आहे। वेंदासीं एजुकेशन जे हवाले सां त यकीनन हिते जेका आहे डिग्री कॉलेज खे अॼु 15 साल आहे, जंहिंजो जेको आहे सो संगे बुनियाद मैडम अज़रा फज़ल पेचियो ई रखियो, मैडम फरियाल टालपुर रखियो, पर अॼु बि उहा कमु जारी सारी आहे एॾी सुस्त रफ़्तार हुजण जे करे। पर तालका अस्पताल दौड़ जॾहिं हिते खान मोहम्मद ॾाहिरी वज़ीर हुयो, तइलीमी वज़ीर हुयो, परवेज़ मुशर्रफ जे दौर में हुन अनाउंस कयो, पर अॼु ॾींहं ताईं उहा सिर्फ़ु और सिर्फ़ु ऐलान ताईं आहे। तालका अस्पताल खे तालका जो दर्जो न मिली सघियो आहे। सदा अफ़सोस अॼु बि दौड़ जा माण्हू भटकंदा वतन था। अॼु बि जेका आहे तव्हां ही नुमाइंदा दोस्त यकीनन दौड़ जो हर कुंड पासे ॾिसंदो त आवाम जूं जेके आहिनि दाहूं आहिनि उहे पीपल्स पार्टी जा ई वोटर रहिया आहिनि। पर अहिड़े जेको आहे सो 14-15 साल दौर में दौड़ शहर के कुझु न मिली सघियो आहे जेका तारीख़ी चइजे या जंहिंजे लाइ जेको आहे सो उन्हनि जी साराह कजे त भाई पीपल्स पार्टी दौड़ खे जेको आहे सो ही ॾिनो या हू ॾिनो, सवाइ जेको आहे सो चंद गलियूं चंद रोड ॾेई करे हिते आवाम खे ख़ुशि कयो वञे थो। पर मां थो सम्झां पीपल्स पार्टी नवाबशाह ज़िले में हींअर जेका कम जो जेको सूरत हाल आहे या आवाम जे जेका बुनियादी सहूलियतुनि जो जेके मर्कज़ आहिनि या आवाम जे जेका बुनियादी हक़ आहिनि उन्हनि में जेको आहे बिल्कुलु फ़ैल आहे, ज़ीरो आहे, कुझु बि न मिली सघियो आहे। असां हींअर जेका आहे ईंदड़ वक़्त में यकीनन इहो था चऊं त पीपल्स पार्टी जेका नवाबशाह ज़िले में जेका उनजो इलेक्शन में सामनो थींदो उहा पाण हितां जा चूंडियल नुमाइंदा ॾिसंदा। जेकॾहिं हुननि खे अॼु बि आवाम जो दर्द आहे त आवाम जा मसइला हल करणा पवंदनि, तॾहिं हू वोट वठंदा, तॾहिं असेंबलियुनि में पहुचंदा, न त कतई जेको आहे सो दौड़ मां हाणे न खटींदा। पीपल्स पार्टी जेतिरो सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे ऐं सिंध जी आवाम खे जेतिरो हिननि नुक़सानु पहुचायो आहे इहा त सिंध जी पूरी आवाम इन्हनि खां वाज़े ॼाणे चुकी आहे। मगर असां जेको दौड़ शहर में हिन जा तरक़ियाती कम ॾिसूं पिया त ॾींहों प ॾींहुं वधंदा कोन घटि पिया वञनि। हिननि हमेशह जीअं पाणी जो निज़ाम आहे दौड़ में मतिलबु अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि या अहिड़ा बि हिननि में सोसाइटियूं कॉलोनियूं आहिनि जंहिंमें बिल्कुलु पाणी अखी कॾहिं हुननि न आहे ॾिठो, पीअण जो या वाटर सप्लाई जो पाणी हुननि ॾिठो ई न आहे। उन खां पोइ गैस जो निज़ाम आहे जेको उन खे त ॾींहों पोइ ॾींहुं पोइते कंदा पिया वञनि। ॻाल्हि थी वई उन खां पोइ दौड़ जो जेको हाई स्कूल आहे उन में बि ॾींहों पोइ ॾींहुं हिननि एतिरी त कमी आंदी आहे जो उस्ताद बि हिननि जे मर्ज़ी सां अचनि था, हिननि जी मर्ज़ी सां वञनि था। हिननि हिते जेको सरकारी जेके बि इदारा आहिनि हिननि पंहिंजी जागीर ऐं हिननि पंहिंजी उताक सम्झी वेठा आहिनि। अगरि जीअं चाहींदा ही पंहिंजी मर्ज़ीअ ते कंदा, अगरि जेके कंहिंखे विहारणो अथनि या बि हिननि जी मर्ज़ी आहे कंहिंखे कढणो अथनि, हर शइ हिननि जे आर्डर खां सवाइ कुझु नथो थिए। असां हर वक़्तु हिते सूबाई वज़ीर जेका अज़रा फज़ल पेचू आहे हिते असांजे ई हिते हिन इलाइक़े मां वोट खणी उहा अॼु हिन उहिदे ते आहे ऐं उन जी हिते निगरानीअ में ठहियल जेका अस्पताल आहे दौड़ अस्पताल उन खे अञा ताणी तालके जो दर्जो न आहे मिलियो। उन में हींअर बि डॉक्टरनि जी पंहिंजी मनमानी थी हले, उन अस्पताल में MS पंहिंजी मर्ज़ीअ ते अचे थो, पंहिंजी मर्ज़ीअ ते वञे थो। पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे त तव्हां एजुकेशन जो हाल ॾिसंदो त उते तव्हांखे रोअण ईंदो त स्कूलनि में जेको आहे सो जेकी तव्हां हालति ॾिसो उते जेको आहे सो हाणे IB टेस्टूं आहिनि उते तव्हां ॾिसो त केतिरी मार्कुनि ते उस्ताद खयां अथनि। एजुकेशन जो हवालो ॾिसो या जेको आहे सो सिहत वरी ॾिसो तव्हां दौड़ शहर जे अंदरि जेकी दौड़ शहर जी सिविल अस्पताल आहे तव्हां उनखे अञा ताईं तालका जेको आहे अस्पताल अञा ताईं दर्जो न आहे मिली सघियो। अहिड़ीअ तरह समूरो दौड़ शहर तव्हां ॾिसंदो असीं जेको आहे सो कहिड़ी शइ ते ॻाल्हायूं तव्हां खोड़ सारा अहिड़ा इदारा आहिनि जिन ते के बि तरक़ियाती कम न आहिनि थी सघिया। असीं
कहिड़ी उम्मीदूं रखी सघूं था अॻिते जे लाइ। असीं नथा सम्झूं त की पीपल्स पार्टी एॾा वॾा के तरक़ियाती कम कराया आहिनि या के कराए सघंदी, ऐं असीं अहिड़ी का बि उमेद नथा रखी सघूं त मुकमल तौरु जेकर नज़र फेरायूं हर इदारे में तबाही, बर्बादी ऐं करप्शन जे वर चढ़ियल आहे हर इदारो, उन जो जेको आहे सो सबबु जेको आहे सो उहो सिंध हुकूमत ई आहे। साईं जेकॾहिं माना तव्हां उन्हनि खे ॾिसो, समूरो ज़िलो नवाबशाह ॾिसो त MN आसिफ ज़रदारी साहिबु, असीं छा था चई सघूं, उहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि। जेके सिंध जा रोड रस्ता समूरी सिंध खे ॾिसो, वरी जेको आहे त उन भेट में नवाबशाह खे ॾिसो त जेको तक पंहिंजो MN साहिबु आसिफ अली ज़रदारी साहिब जो, त उते तव्हां ॾिसो रोड रस्ता ऐं खॾा ऐं खॾर लॻा पिया आहिनि, उहे बि के कम न आहिनि, त वधीक कहिड़ी तरक़ीअ जी असां उमेद रखी सघूं था। नाज़रीन, दौड़ खां पोइ असां रुकंदासीं सकण ॾे, उते असांजो मुश्ताक सोलंकी रिपोर्टर मौजूदु आहे। मुश्ताक, सकण जे शहर जी जेकी टाउन कमेटी आहे उन में कहिड़ा मसइला आहिनि, आवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे, इस्पताल जी छा सूरत हाल आहे, शहर जी छा सूरत हाल आहे, उते जेको नशो या बदअमनी जी छा सूरत हाल आहे, सॼे मसइलनि खां असांखे आगाह कयो। जी ज़ुल्फ़कार, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल पीपल्स पार्टी जे 15 साल दौर में जेको सो सकरंड शहर में जेको सो को बि तरक़ियाती कमु न थियो आहे, ऐं हिन दफ़े जेका 5 साल हिननि जी गवर्नमेंट हली आहे उन में बि सकरंड जा जेके मुख्य रस्ता आहिनि, इस्पताल रोड आहे, स्टेशन रोड आहे, या मुख़्तलिफ़ पहाड़नि जा रोड आहिनि, उहे ॾिसंदव त तव्हां बिल्कुलु जेको सो खंडात लॻा पिया आहिनि, ऐं गटरनि जो पाणी जेको सो उन्हनि जे मथां एतिरो बीठो आहे जो त माण्हुनि खे लंघण में इलाही मुश्किल थी पेश अचे, जे लाइ को बि उपाउ न वरितो आहे। जंहिंमां हाणे MP जी आहे, सकरंड जो MP आहे गुलाम कादिर चांजो, उन जी कोशिशुनि सां काफ़ी जेके हाणे गलियुनि जा कम शुरू थिया आहिनि, लेकिन जेको मसरूफ़ रोड आहे, इस्पताल रोड, जिते काफ़ी माण्हुनि जी अच वञ आहे, जेके सकरंड जा तक़रीबन माण्हू रोड इस्तेमालु था कनि, उहो रोड जेको सो खंडरात जो ॾेख रही वियो आहे। आए ॾींहुं जेको सो गटर उथलण जे करे उते नियाणियूं जेके स्कूल वञनि थियूं उन्हनि खे सख़्तु मुश्किलातूं पेश अचनि थियूं। वरी तालको इस्पताल सकरंड जी हालत तव्हां ॾिसंदो, उते का बि सहूलियत न आहे। उते जेके 100 जे तइदाद में सुबुह जो OPD में मरीज़ था अचनि, लेकिन हुते का बि दवा कोन थी मिले। राति जो ट्रामा सेंटर में जेको त का बि हिकिड़ी इंजेक्शन बि कोन थी मिले, ऐं इस्पताल जी हालत अहिड़ी आहे, जेके बेडनि ते जेके बिस्तरा आहिनि उन्हनि जे मथां बि बेडशीटूं कोन आहिनि, ऐं उहे फाटल आहिनि, को सफ़ाई जो बंदोबस्तु कोन्हे। हिते वार्ड बि आहिनि, 2 फीमेल वार्ड बि आहे, मेल वार्ड बि आहे, उन्हनि में सफ़ाई न आहे, उन्हनि खे ताला लॻा पिया आहिनि, उहे बंदि आहे। काफ़ी तइदाद में जेको फर्नीचर हिते भॻल हालत में पियो आहे, जंहिंखे के रिपेयर नथो कराए, जंहिं काफ़ी हिते शहरियुनि पारां एहतिजाज करण बावजूद बि जेको त हिते को बि हिन इस्पताल जे लाइ क़दम न खयो आहे, ऐं हिते माण्हू जेके सख़्तु मुश्किलातुनि खे मुंझनि। हालांकि नेशनल हाईवे जी वॾी में वॾी अस्पताल आहे, जिते वॾी एमरजेंसी में को बि माण्हू अचे थो त हुनखे को हिते ट्रीटमेंट नथी ॾिनी वञे, हुनखे जेको रेफर नवाबशाह कयो थो वञे। उन जे करे ज़रूरी आहे त हिन तालका इस्पताल जी बहितरी जे लाइ बि हुकुमराननि खे सोचणु खपे त शहरियुनि जूं परेशानियूं ख़तमु कनि, ऐं शहर जा रोड रस्ता ठाराए हिन शहर खे नई सही जेको सो रौनक ॾियनि, त जीअं शहरियुनि जूं मुश्किलातूं हल थी सघनि। जी नाज़रीन, हीअ अॼु असां तव्हांखे दौड़ ऐं सकण टाउन कमेटी में जेकी तबाही जा मंज़र आहे उहो तव्हांखे ॾेखारिया, उतां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उतां जे सिविल सोसाइटी बाशऊर माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त हीउ आसिफ अली ज़रदारी जो ज़िलो आहे। जेतोणीकि दौड़ तालको अज़रा पेचो जो पंहिंजो तक आहे, पर उनजे बावजूद बि उते कारी वारा कख नज़र अचनि था। नवाबशाह शहर हुजे, तोणी ॿिया डिवीज़न जा शहर हुजनि, उते तबाहीअ जा मंज़र पेश कनि था, पर केर बि कमु करण लाइ तयारु न आहे। करप्शन जी बाज़ार तमामु घणी गरम थी वई आहे। नेब, FI या एंटी करप्शन उन्हनि जो रिट न हुजण जे करे करप्शन में वाधारो थियो आहे। दौड़ ऐं सकण में जेके आवाम खे बुनियादी मसइला आहिनि उहे हल न थी सघिया आहिनि। बार बार असां सिंध TV न्यूज़ जे स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कई आहे त हीअ जेके शहर आहिनि इन्हनि में तबाही आहे। बजट जे मद में आयल करोड़ रुपया ऑफिसरनि ऐं कामोरनि जे मुबैना करप्शन जे वर आहिनि। चूंडियल नुमाइंदा पिणु उन्हनि खां पुछा नथा कनि, शायदि उहे उन में भाङे भाईवार आहिनि त केर बि इन शहरनि जी मालिकी करण वारो तयारु न आहे। स्कूल बंदि आहिनि, इस्पतालूं बंदि आहिनि, दवाऊं नथियूं मिलनि, घटियूं गलियुनि में रोड रस्ता पाणी सां भरियल आहिनि, साफ़ु पीअण जो पाणी मुयसरु न आहे। त इहा आहे जदीद सिंध जेकी तव्हां खे ॿुधायूं, त जेके चवनि था त असां सिंध में तरक़ी आई आहे, इहा तरक़ी तव्हां जेकी
कैमरा जी अक्सां ॾिठी माण्हुनि जी ज़बानी ॿुधी त असांजा शहर जेके आहिनि से तबाही जे किनारे ते पहुतल आहिनि, करप्शन तमामु घणी आहे। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकी इजाज़त अला निगहबान।